मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंधवा जिता सिंध इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक अलामीन बिल्डर्स जे कयल नाइंसाफ़िन ख़िलाफ़ तालीमी माहिर ऐं मदीना टाउन मोरो जो राशी सर जावेद खान सियाल पिणु मैदान में अची वियो। काफ़ी अरसे खां मदीना टाउन मोरो जो राशी राशिद अली नोवल ऐं ॿिया रहवासी अलामीन बिल्डर्स मोरो जे ख़िलाफ़ एहतजाज कंदा रहंदा आहिनि, पर अलामीन बिल्डर्स मोरो वारनि जे कन ते का जुआई नथी चुरे। गुज़िरियल 7 सालनि खां तमामु सहूलियतुनि खां महरूम मदीना टाउन मोरो में हिन महिल ताईं का बि सहूलियत न ॾिनी वई आहे। हाणे तालीम सां लाॻापियल मशहूर शख़्सियत सर जावेद खान सियाल अलामीन बिल्डर्स मोरो ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद करे छॾियो। सर जावेद खान सियाल जो चवणु आहे त असां पंहिंजी फैमिली सां गॾु गुज़िरियल 4 सालनि खां रहिया आहियूं, लेकिन हितां जी रिहाइशियुनि खे अलामीन बिल्डर्स मोरो जे तरफ़ां हर क़िस्म जी बुनियादी सहूलियतुनि जहिड़ोक बिजली, गैस, मस्जिद, पार्क, स्कूल, रोड ऐं रस्ता, आरओ प्लांट वग़ैरह खां महरूम रखियो वियो आहे। सर जावेद खान सियाल जो चवणु आहे त जेकॾहिं बिजली ऐं सुई गैस मुहैया न कई वई त असां पंहिंजे ॿारनि ऐं बचनि समेत रोडनि ते निकिरंदासीं। दोस्तों, ही अलामीन बिल्डर्स जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे मदीना टाउन, जेको 2017 में जेको आहे हिननि ही प्रोजेक्ट जेको आहे ठाहियो ऐं हिनखे 7 साल जेको आहे प्रोजेक्ट खे गुज़री चुका आहिनि। हिन प्रोजेक्ट में हिननि का बि सहूलियत जेकी आहे हिन महिल ताईं न ॾिनी आहे। ऐं मां हिननि खां ही जेको पंहिंजो प्लाट आहे इहो 2019 अगस्त में जेको आहे माना वरितो। मां आहियां दुआ फातिमा। असां गुज़िरियल 4 सालनि खां वठी मदीना टाउन में रही रहिया आहियूं। मदीना टाउन में ते असां बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहियूं, जंहिंमें असां वटि न को लाइट आहे, न को गैस आहे, जंहिंजे करे असां ॾाढा परेशान आहियूं। असां ॾाढी तकलीफ़ खां गुज़रूं पिया। लाइट न हुजण जे करे असां पंहिंजो होमवर्क नथा करे सघूं, पढ़ी नथा सघूं। इन जे करे असां वटि लाइट कान्हे का। तॾहिं मदीना टाउन में गुज़िरियल घणनि ॾींहंनि खां असां वटि मां आहियां परनिया खान सियाल। असां मदीना टाउन में रहंदा आहियूं। असांखे हिते रहंदे 4 साल थी विया आहिनि। न हिते बिजली आहे, न हिते गैस आहे। ॾिसो, बिजली जे करे असां वटि पाणी बि न आहे त असां थांव मले सघूं, न असां वटि गैस आहे। तव्हां ॾिसी था सघो त हिते सिलेंडर पियो आहे। सिलेंडर में असां सिलेंडर ते मानी कंदा आहियूं। अजी तव्हां छा था चवणु चाहियो, छा था मुतालबो कयो? असां मुतालबो था कयूं त असांखे गैस ऐं बिजली जी सहूलियत